नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में चेयरमैन म्युनिसिपल कमेटी खिपरो मोहम्मद वसीम काइमखानी सां हिंगोर हादसे में फ़ौत थियल भाउ ज़ियाउल रहमान काइमखानी जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो अॼु बि जारी रहियो। सूबाई वज़ीर औक़ाफ़ खातो फराज़ डेरो पीपी एमपीए जाम मदद अली, पीपी एमपीए से ज़ुल्फ़कार अली शाह, पीपी जाम नवाज़ अली जे सदर शेर मोहम्मद रिंद, जनरल सेक्रेटरी जाम नवाज़ अली नादिर मरी, अमीर चांडियो मुश्ताक रिंद, साबिक़ सूबाई सलाहकार मोहम्मद सिद्दीक़ अबू भाई, शकील मरी, जावेद शोरो, शाहजान वसाण, मोहम्मद सूमार समेत जो समाजी अॻवान ज़री माहिर हाजी खान चानियूं ऐं ॿियनि सवे माण्हुनि अॼु खिपरो में पहुची म्युनिसिपल कमेटी खिपरो जे चेयरमैन मोहम्मद वसीम काइमखानी सां हादसे में फ़ौत थियल संदसि भाउ ज़ियाउल रहमान काइमखानी जी वफ़ात ते ताज़ियत कई। इन मौक़े ते पीपी ज़िले सांगड़ जो सदर अली सन हिंगोर जो, साबिक़ा सदर पीपी खिपरो हाजी शमसदीन हिंगोर जो, जनरल सेक्रेटरी पीपी खिपरो उमर गुल हिंगोर जो, पीपी अॻवान राजा अब्दुल अज़ीज़ शर, पीपी सिटी खिपरो जे सदर हाजी इम्तियाज़ दर्स अली लिगारी, ज़मीर मलिक ऐं ॿिया पीपी अॻवान तॾहिं ते मौजूदु हुआ जॾहिं त सुभाणे हिंगोरनो हादसे में फ़ौत थी वियल पीपी अॻवान मोहम्मद वसीम काइमखानी जे भाउ ज़ियाउल रहमान जो तीजियो पिणु थींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।